वाली वाहिद वहदहु राज़िक रब रहीम सो सारा सचो धणी चए हमद हकीम करे पाण करीम जोड़ूं जोड़ जहान जूं। हाणे आऊं आयल सिंध के मोतीअ जहिड़नि महिमाननि ऐं पंहिंजनि प्यारनि प्रोफेसर साहिबान ऐं अॻियां वेठल असांजे हिन कॉलेज जे मोअज़िज़ ऐं मोहतरम जनाब आला प्रिंसिपल साहिब ऐं मुंहिंजा प्यारा दोस्त ऐं मुंहिंजा दिली दोस्त अस्सलाम वालेकुम ऐं भलीकार चवां थो। जिए सिंध जाम मोहब्बत जा पिए सिंध ख़ासि ऐं आम पियनि ही जाम जिए सिंध सिंध जो नाम थो घटिजे कीअं सिंध जो नाम थो घटिजे कीअं सिंध जो नाम थो घटिजे कीअं सिंध जो नाम थो मटिजे कीअं हरदम ज़िंदह नाम सिंध जो नाम। अॼु असांजे उस्ताद बुखारी गवर्नमेंट डिग्री कॉलेज जे तरफ़ां 5 नवंबर खे सकाफ़ती ॾियारे तौरु मल्हायो पियो वञे। सिंधी सकाफ़त मल्हाइण उन करे बि ज़रूरी आहे छो जो सिंध धरती ऐं सिंधी सकाफ़त जो असुल आर्ट अवाम आहे ऐं हिन ॾींहं खे असां ईद जी ख़ुशियुनि जियां करे मल्हाईंदा आहियूं छो जो सकाफ़त ज़िंदह क़ौम जी निशानी हूंदी आहे। ऐं हीउ ॾिहाड़ो हिकु तरफ़ सिंधी टोपी ऐं अजरक वारनि जे लाइ ख़ुशीअ जो ॾींहुं आहे वरी तनक़ीद कंदड़नि जे मुंहं ते चमाट आहे जेके खाइनि बि सिंध जो वरी तनक़ीद बि उन ते था कनि। हिते मां हिकु शहर चवंदुमि जो क़ौम जियारे जीअंदो रहंदो जो क़ौम जियारे जीअंदो रहंदो जो आम उजारे जीअंदो रहंदो मूंखे तारीख़ ऐं तक़दीर ॾिनी पका जो सिंध सवारे सो जीअंदो रहंदो। सिंध यूनिवर्सिटी में शागिर्दनि खे पातल टोपियूं लहिराइण जो वाक़ियो पेश आयो उनखां पोइ न रुगो शागिर्दनि सिंधी टोपियूं ऐं अजरक पाए सिंधी यूनिवर्सिटी में हिकु वॾी अज़ीम रैली कढी पर ख़बरदार कयो त यादि रखो असांखे पंहिंजी सकाफ़त सां प्यारु आहे ऐं असां पंहिंजी सकाफ़त ते कॾहिं बि वार बर्दाश्त न कंदासीं। उन वाक़िए खे सिंधी मीडिया बि भरपूर नमूने रिपोर्ट कयो आहे। ईअं थो लॻे सिंध नज़रियाती तौर ते भली घणी मुख़्तलिफ़ धुरियुनि में विरहायल हुजे पर जॾहिं सकाफ़त जी ॻाल्हि अचे थी त उहा हिकु पेज ते बीठल नज़र अची रही आहे। जेके सहारणु घुरिजे त सिंधी टोपी ऐं अजरक पाइण ख़ौफ़ जी निशानी बणिजी वञे जेके सहारणु घुरिजे त सिंधी टोपी ऐं अजरक पाइण ख़ौफ़ जी निशानी बणिजी वञे। अफ़सोस 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 आहे पढ़ियल लिखियल माण्हू ख़ासि तौर ते त नौजवान सिंधी टोपी ऐं अजरक पाइण खे ऐब सम्झनि था। इहो तासिर ग़लति आहे। इन तासिर खे असांखे बदिलाइणो पवंदो। हा इहो तासिर तॾहिं तब्दील थींदो जॾहिं असां सिंधी टोपी ऐं अजरक पाइण शुरू कंदासीं ऐं इहो इन में को बि ऐब न आहे। असां जिते बि वञूं सिंधी टोपी ऐं अजरक पाए वञूं। ईअं थो लॻे त सिंधी टोपी ऐं अजरक या त अणपढ़ियल वॾेरो थो पाए या त वरी धाड़ेल। इहो तासिर असांखे बदिलाइणो पवंदो। असांखे सिंधी टोपी ऐं अजरक पाइणु घुरिजे। असां जिते बि वञूं पंहिंजे सिंधी लिबास में वञूं। इन सां हिकु त असांजी सकाफ़त जो इमेज तब्दील थींदो ॿियो त इन सां इहा ख़बर पवंदी त सिंधी टोपी ऐं अजरक अणपढ़ियल वॾेरो या धाड़ेल नथा पाइनि पर हीउ पूरी सिंध जो सकाफ़ती लिबास आहे। ये आख़िरी शेर चई मां पंहिंजी जाइ वठंदुमि। मारीअ जी माग खे मिटाइण थो घुरी मारीअ जी माग खे मिटाइण थो घुरी सुहिणी सिंध जी गिचीअ में नांग पाराइण थो घुरी त पोइ हा ॿुधी जल पहिरियां पंहिंजी माउ खे ॿियो मुड़ुसु ॾे जेको सिंध खे मिटाइण थो घुरी।